तो शायद उहे लम्हा एतिरो वेझड़ाई सां नाहिनि ॾिठा, या शायद तूं अणॼाणा ई अहिड़ी दर्दनाक अज़ियत खां, या शायद तो कंहिंखे कंहिंजी मोहब्बत में मलंग थींदे नाहे ॾिठो। तो ज़िंदगीअ में हज़ारे मासूम चेहरा महकंदा ऐं खिलंदा ज़रूरु ॾिठा हूंदा, पर शायद उन्हनि जी उदासीअ खे चेहरे ते कंहिं किताब जे वर्कनि जीअं छपियल नाहे ॾिठो। तो जिस्म खे ख्वाहिश जी भठीअ में पचंदे त ॾिठो हूंदो, पर ॿुध तोखे उनजी तहरीर थो ॿुधायां, तो ख़ाक खे ख़ाक में मिलंदे नाहे ॾिठो। अड़े कुझु त हुयो आख़िर जो ईअं खणी रिश्तनि जी रसीअ में पंहिंजा जज़्बात पे छॾिया हा मूं। छा तो कंहिंजी जुदाईअ ते कंहिंजी जिस्म खे ॾकंदे न ॾिठो हो? मां ॼाणा थो तो हिकु मुख खे ॾिसी पंहिंजा जज़्बात छोड़े छॾिया हूंदा, पर तो हुननि जज़्बनि सां हिकु मुखड़ो मटाए ॿियो मुखड़ो लॻाइण न ॾिठो हूंदो। तो शायद उहे लम्हा एतिरो वेझड़ाई सां नाहिनि ॾिठा।